सिंध का बच्चा कराची क्यों आता है? क़ौमी क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान शाहिद आफरीदी जे इन तकरारी जुमिले ते सोशल मीडिया ते वॾा बहस शुरू थी विया आहिनि, जंहिंमें हुन चयो आहे त सिंध जा ॿार कराची छो था अचनि। शाहिद आफरीदी जो सोशल मीडिया ते रुॻो हिकिड़ो ई जुमिलो वायरल थियो आहे, जंहिंमें हू सवाल करे रहियो आहे त सिंध का बच्चा कराची क्यों आता है। सिंध का बच्चा कराची क्यों आता है? नाले वारे क्रिकेटर तकरारी बणिजी वियल इहो जुमिलो आर्ट्स काउंसिल कराची में आलमी उर्दू कॉन्फ्रेंस जे हिक सेशन में ॻाल्हि ॿोल दौरान कयो। सिंध का बच्चा कराची क्यों आता है? शाहिद आफरीदी इहो तकरारी जुमिलो छो चयो ऐं उन जो पस मंज़र छा आहे, इहो मालूम करण लाइ तव्हांखे शाहिद आफरीदी जे उन जुमिले खां अॻु जा जुमिला बि ॿुधणा पवंदा। तक़रीब दौरान शाहिद आफरीदी खां जॾहिं मुल्क में मौजूदु टैलेंट बाबति सवाल कयो वियो त उन जे जवाब में हुन चयो त मुल्क में टैलेंट जी का बि खोट नाहे, पर उन टैलेंट खे इस्तेमाल करण लाइ अकेडमीज़ जी ज़रूरत आहे। शाहिद आफरीदी चयो त सभ खां वधीक टैलेंट KPK मां अचे थो। KPK जा ॿार कराची ऐं लाहौर छो था वञनि, सिंध जो ॿार कराची छो थो अचे, इते हुननि ॿारनि खे उहे सहूलतूं छो न आहिनि। टैलेंट है, लेकिन टैलेंट ज़ाया भी इस मुल्क में वैसे ही होता है, तो इसके लिए एकेडमीज़ का होना सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट है। अभी आप जैसे KPK की मैंने उस दिन भी बात की है कि KPK से सबसे ज़्यादा टैलेंट आता है। कितनी एकेडमीज़ है, ज़रा जाके देख लें। ट्रू। अब KPK का बच्चा कराची या लाहौर क्यों जाता है? ये सिंध का बच्चा कराची क्यों आता है? वहाँ पे फैसिलिटीज़ क्यों नहीं है उस बच्चों के पास? सोशल मीडिया ते केतिरा ई माण्हू शाहिद आफरीदी जे उन जुमिले खे छिती तनक़ीद जो निशानो बणाईंदे चई रहिया आहिनि त शाहिद आफरीदी तासुब जो मुज़ाहिरो कंदे कराची खे सिंध खां अलॻि ॼाणायो आहे ऐं खेसि सिंध जे ॿियनि शहरनि मां नौजवाननि जे कराची अचण ते वॾी तकलीफ़ पहुची रही आहे। ॿिए पासे सिंध में शाहिद आफरीदी जा कुझु मदाह ऐं ॿिया माण्हू सोशल मीडिया ते शाहिद आफरीदी जे तकरारी बयान जो दिफ़ा कंदे नज़र अची रहिया आहिनि। संदन मौक़िफ़ आहे त शाहिद आफरीदी जो मक़सदु इहो सवाल उथारणु आहे त सिंध जे ॿियनि इलाक़नि में बि कराची जहिड़ियूं सहूलतूं छो न आहिनि। KPK से सबसे ज़्यादा टैलेंट आता है। कितनी एकेडमीज़ है, ज़रा जाके देख लें। ट्रू। अब KPK का बच्चा कराची या लाहौर क्यों जाता है? ये सिंध का बच्चा कराची क्यों आता है? वहाँ पे फैसिलिटीज़ क्यों नहीं है उस बच्चों के पास? अक्सर माण्हुनि जो ख़्यालु आहे त शाहिद आफरीदी खां ग़लती इहा थी आहे त हुन मसइलो सम्झाइण लाइ सिंध ऐं कराची खे धार धार ॻणायो आहे। शाहिद आफरीदी कराची ऐं सिंध वारो तकरारी इस्लाह ॼाणी वाणी इस्तेमालु कयो आहे या हुन खां ग़लती थी वई आहे, तव्हांजी छा राय आहे? सिंध का बच्चा कराची क्यों आता है?